अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबीयल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान है जहाँ मुझे एक बेर दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह ताला अलैह लिखन था, एक बेरे अल्लामा इब्न नोमान रहमतुल्लाह ताला अलैह जंजी किस्मत चमकी खेन ख्वाब में प्यारे आका मदीने वाले मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंजी ज़ियारत नसीब थी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरफ तशरीफ़ खड़ी वञी रहा हुआ। अल्लामा इब्न नोमान रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था, मूँ अॻिते वधी करे प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे प्यारे प्यारे हथनि खे चुमियो ऐं अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾांहुं तशरीफ़ खणी वञी रहिया आहियो? फरमायूं, फलाणे शख़्स सां मिलण वञी रहियो आहियां। मूं अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अवां एॾे बुलंद रुतबे वारा महबूब खुदा इमामुल अंबिया ॿिनी जहाननि जा आका आहियो, अवां फलाणे माण्हू सां मिलण वञी रहिया आहियो, यानी उनखे खपे हा त हू अवां सां मिलण जे लाइ हाज़िर थिए हा। प्यारे आका मदीने वाले मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जलाल वारे अंदाज़ में फ़रमायो, ए इब्न नोमान अदब कर, उहो शख़्स असांजो मीलाद मल्हाईंदो आहे। हीअ ॿुधी करे अल्लामा इब्न नोमान कुझु ख़बरदार थिया ऐं अर्ज़ु कयो, ए क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत फ़रमाइण वारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी जान अवां ते फ़िदा थिए, उन जे मीलाद मल्हाइण जे सबबु अवां उन सां एतिरो ख़ुशि आहियो। फरमायूं, ए इब्न नोमान, जेको असां सां ख़ुशि थींदो आहे असां बि उन सां ख़ुशि थींदा आहियूं। हो मुबारक अहले ईमान ईद मीलादुन्नबी, हो गई किस्मत दरख्शा ईद मीलादुन्नबी, चार जानिब धूम है सरकार के मीलाद की, झूमता है हर मुसलमान ईद मीलादुन्नबी, खिल उठे मुरझाए दिल और जान में जान आ गए हैं जाने जाना ईद मीलादुन्नबी, या नबी अपनी विलादत की खुशी में अपना गम दीजिए तैबा के सुल्तान ईद मीलादुन्नबी। आशिकान रसूल अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, मुबारक महीनो, नूर वारो महीनो, यानी माहे रबीउल अव्वल, छो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक पैदाइश जो महीनो आहे। उन जे लाइ हिन मुबारक महीने जी तशरीफ़ खणी ईंदे ई प्यारे आका मदीने वाले मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीवाननि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वेंदी आहे। ओड़ो हुजे या जवान, हर हक़ीक़ी मुसलमान ॼण त दिलि जी ज़ुबान सां पुकारींदो आहे, निसार तेरी चहल पहल पर हज़ार ईदे रबीउल अव्वल, सिवाय इबलीस के जहाँ में सभी तो खुशियाँ मना रहे हैं। अल्लाह पाक असांखे हिन मुबारक महीने जूं बरकतूं नसीब फरमाए, असां बि जश्न विलादत जी ख़ुशी में चरागा यानी सजावट कयूं, घर सजायूं, घिटियूं सजायूं, ख़ूब तिलावत क़ुरान कयूं, दुरूद पाक जी कसरत कयूं, महबूब जे ज़िक्र जूं महफ़िलूं सजायूं, गुनाहनि खां बचंदे शरीयत जे दायरे में रही करे ख़ूब धाम धूम सां मीलाद मल्हायूं। हीअ सभु इख़लास सां अल्लाह ऐं रसूल जी रिज़ा जे लाइ कंदासीं त इंशा अल्लाहुल करीम दीन ऐं दुनिया जूं बेशुमार बरकतूं नसीब थींदियूं। अल्लाह पाक तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुरान मजीद में मुख़्तलिफ़ जगहनि ते हिकु वाक़ियो बयानु थियो आहे। सिपारो 9
सूरह आराफ में हिन वाक़े जी कुछ तफ़सील आहे। वाक़ियो ही आहे एक भेरे अल्लाह पाक पंहिंजे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम ॾिनो त बनी इसराइल मां 70 माण्हू चूंडियो ऐं उन्हनि खे साण वठी कोहे तूर ते तशरीफ़ खणी वञो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुकुम ते अमल कयो, 70 माण्हू चूंडियाई ऐं उन्हनि खे वठी करे कोहे तूर ते तशरीफ़ खणी विया। कोहे तूर ते पहुची करे उन्हनि 70 माण्हुनि सख़्त गुस्ताखी कई। चयऊं, ए मूसा, असां हरगिज़ तव्हांजो यकीन न कंदासीं जेसिताईं ज़ाहिर ज़हूर ख़ुदा खे न ॾिसी वठूं। यादि रखो, अल्लाह पाक जे दीदार जी आरज़ू करणु बुरो न आहे। हीअ आरज़ू त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जन बि कई हुई, पर उन्हनि 70 माण्हुनि दीदार इलाही जी आरज़ू न कई, उन्हनि त सरकशी कई। धमकी वारे अंदाज़ में हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते बेएतबारी कंदे चयऊं, ए मूसा, असां अव्हांजी ॻाल्हि न मञींदासीं, बल्कि अल्लाह पाक खे पाण ॾिसी करे ईमान आणींदासीं। हीअ गुस्ताखी हुई। बहरहाल उन्हनि जी हिन गुस्ताखी ते अल्लाह पाक जो कहर नाज़िल थियो ऐं हीअ सभु जा सभु उन ई वक़्तु मरी विया। उन्हनि 70 माण्हुनि खे मुअल हालत में ॾिसी करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ख़्यालु आयो त हाणे जेकॾहिं मां अकेलो वापसि वेंदुसि त क़ौम मूं ते इल्ज़ाम हणंदी त माज़अल्लाह मूं उन्हनि 70 माण्हुनि खे क़त्ल कराए छॾियो। बहरहाल पाण अल्लाह पाक जी बारगाह में दुआ कयूं, जंहिंजी बरकत सां अल्लाह पाक उन्हनि 70 बनी इसराइल खे ज़िंदा फरमाए छॾियो। हिन वाक़े मां ख़ासि तवजो जी लाइक़ु जेका ॻाल्हि आहे उहा हीअ आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन मौक़े ते दुआ में हीअ बि अर्ज़ु कयो, वरहमना व अंत ख़ैरुल गाफ़िरीन, ऐं असां ते रहम फरमा ऐं तूं सभिनी खां बहितर बख़्शण वारो आहीं। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिन दुआ जे जवाब में अल्लाह पाक जेको कुझु फरमायो उन जो ख़ुलासो हीअ आहे त ए मूसा, असांजी रहमत 3 क़िस्मनि जी आहे। पहिरियों फरमायो, वरहमती वसियत कुल्ल शइ, ऐं मुंहिंजी रहमत हर शइ खे मुहित आहे। यानी मूसा हिकु असांजी आम रहमत आहे जंहिंजो ज़हूर दुनिया में थी रहियो आहे। हीअ रहमत हर हिक खे ई मिलंदी आहे। मिसाल तौरु रिज़्क़, सेहत, ज़िंदगी, सिज चंड जी रोशनी वग़ैरह। हीअ सभु उहे रहमतूं आहिनि जेकी काफ़र खे बि मिलंदियूं आहिनि, मुसलमान खे बि मिलंदियूं आहिनि, गुनहगार खे बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि, फ़रमान बरदार खे बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि। ॿियो फरमायो, पोइ अनक़रीब मां पंहिंजी रहमत उन्हनि जे लाइ लिखी छॾींदुसि जेकी परहेज़गार आहिनि ऐं ज़कात ॾींदा आहिनि ऐं उहे असांजी आयतुनि ते ईमान आणींदा आहिनि। ईमान जी दौलत दुनिया में नेकी जी तौफ़ीक़, क़ब्र में कामयाबी, आख़िरत में नजात, जन्नत में दाख़िला वग़ैरह, हीअ सभु रहमत सिर्फ़ु उनखे मिलंदी आहे जेकी तक़वा वारा परहेज़गार हुजनि, ख़ासि तौरु ज़कात ॾींदा हुजनि, गॾोगॾु असांजी तमामु आयात ते ईमान रखंदा हुजनि। तंहिं करे मूसा, अव्हांजी दुआ कुझु तरमीम सां क़बूल कई वञे थी। अव्हां पंहिंजी उम्मत जे लाइ दुआ रहमत घुरी। आम रहमत त सभिनी खे पहिरियों ई हासिलु आहे। रही ख़ासि रहमत त उहा अव्हांजी उम्मत मां तक़वा वारनि, ज़कात ॾियण वारनि ऐं असांजी आयात ते ईमान रखण वारनि खे अता कई वेंदी। उन खां बाद अल्लाह पाक पंहिंजी हिकु ॿी रहमत जो ज़िक्र फरमायो। इरशाद फरमायो, वल्लज़ीन यत्तबिऊन अर्रसूल अन्नबिय्यल उम्मिय, यानी उहे जेकी उन रसूल जी पैरवी कनि जेकी ग़ैब जूं ख़बरूं ॾियण वारा आहिनि। यानी ए मूसा असांजी हिकु ख़ासि रहमत आहे। जीअं अफ़ज़ल उम्मत हुजणु, क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरियां जन्नत में दाख़िल थियणु वग़ैरह, हीअ ख़ासि रहमत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जे लाइ आहे। तंहिं करे अव्हांजी क़ौम मां जेकी बनी इसराइल आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो लहंदा, उन्हनि जी पैरवी इख़्तियार कंदा, असांजी ख़ासि रहमत सिर्फ़ु उन्हनि खे मिली सघंदी। सुभान अल्लाह। ए आशिक़ान रसूल, अंदाज़ो लॻायो अल्लाह पाक खे पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां केॾी मोहबत आहे। कोहे तूर आहे, अल्लाह पाक जा नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत जे लाइ रहमत घुरी रहिया आहिनि।
पर अल्लाह पाक फरमाए थो, ए मूसा अवां जी उम्मत में जेकी तक़वा वारा अहले ईमान आहिनि असांजी ख़ासि रहमत उन्हनि खे ई मिलंदी। अलबत्ता असांजी ख़ासि रहमत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उम्मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ आहे। अल्लाहु अकबर। हज़रत मूसा अलैहिस्सलाम घुरी रहिया आहिनि, उन्हनि जी उम्मत जे परहेज़गारनि खे ख़ासि रहमत ॾिनी वेंदी आहे। ऐं प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा दुनिया में तशरीफ़ खणी बि न आया हुआ। संदन उम्मत खे बि कई साल बाद पैदा थियणो हो। रब काइनात उन खां पहिरें ई ऐलान फरमाए थो, ए मूसा असां पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि खे सिर्फ़ु ख़ासि रहमत ई न बल्कि ख़ासि रहमत भी अता फरमाईंदासीं। सुभान अल्लाह। आला हज़रत जो भाउ मौलाना हसन रज़ा खान रहमतुल्लाह ताला अलैह छा खूब लिखन था कि किसी को किसी से हुई है न होगी, खुदा को है जितनी मोहब्बत किसी की। यानी जहिड़ी तरह अल्लाह पाक जी ज़ात ऐं सिफ़ात बेमिसल आहिनि, अहिड़ी तरह अल्लाह पाक जी पंहिंजे महबूब सां मोहब्बत भी बेमिसल आहे, जो काइनात में कंहिं बि कंहिं सां अहिड़ी मोहब्बत न कई हूंदी जहिड़ी मोहब्बत अल्लाह पाक प्यारे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां फरमाई। तो प्यारा इस्लाम भाइरो, अञा ही ॻाल्हि हिते पूरी न आहे थी, अञा बयान जारी आहे। अल्लाह पाक फरमाए, मूसा असांजे आख़िरी नबी जे ग़ुलामनि खे ख़ासि रहमत मिलंदी। हाणे उहे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहिनि, उनजे बयान में अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे महबूब नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सिफ़तूं ॿुधायूं। इरशाद फरमायो वियो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, उहे जेकी उन रसूल जी पैरवी कनि जेकी ग़ैब जूं ख़बरूं ॾियण वारा आहिनि, जेकी कंहिंखां पढ़ियल न आहिनि, जंहिंखे ही किताब वारा पाण वटि तौरेत ऐं इंजील में लिखियल ॾिसनि था, उहे उन्हनि खे भलाई जो हुकुम ॾियनि था ऐं उन्हनि खे बुराईअ खां मना कनि था ऐं उन्हनि जे लाइ पाक शयूं हलाल फरमाइनि था ऐं ख़राब शयूं उन्हनि ते हराम कनि था ऐं उन्हनि जे मथनि खां उहो ॿार ऐं ॻिचीअ जा गट लाइनि था जेकी उन्हनि जे मथां हुआ। पोइ उहे माण्हू जेकी उन नबीअ ते ईमान आणीनि ऐं उन जी ताज़ीम कनि ऐं उन जी मदद कनि ऐं उन नूर जे पैरवी कनि जेको उन सां गॾु नाज़िल कयो वियो, त उहे ई माण्हू कामयाबी माणण वारा आहिनि। ही तर्जुमो हुयो सिपारे 9 सूरह एराफ़ आयत नंबर 157 जो। यानी उहो आख़िरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केरु आहे? ए मूसा हुआ रसूल, यानी ख़ासि रसूल आहे। तमामु रसूलनि खे रिसालत उन्हीअ जे सदके अता कई वई आहे। ए मूसा असांजा प्यारा महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारा ख़ासि नबी बि आहिनि। संदन खां अलावा जेतिरा बि नबी आहिनि सभिनी खे नुबूअत जो ताज उन्हनि जे सदके अता कयो वियो आहे। ऐं मूसा उहे उम्मी बि आहिनि। उम्मुल क़ुरा मक्के शरीफ़ में तशरीफ़ खणी ईंदा। दुनिया में कंहिंजी शागिर्दी कंहिंजी मुरीदी कंहिंखां फैज़ वठण जो दाग़ उन्हनि जे दामन ते न हूंदो। उन जे बावजूदु शान ही हूंदो जो दुनिया जा वॾा आलिम, वॾा फाज़िल, वॾा फ़िलासफ़र संदन जी शागिर्दीअ जे लाइ तरसंदा। ऐं मूसा असांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाकीज़ा नाला, उन जा आला गुण एसि ताईं जो संदन हुलियो मुबारक तौरात में भी मौजूदु आहे, इंजील में भी मौजूदु आहे। संदन नाला औसाफ़ अहवाल बनी इसराइल खे यादि हूंदा। हू माण्हुनि खे चङी ॻाल्हियुनि जो हुकुम ॾींदा, बुरी ॻाल्हियुनि खां मना कंदा। हू सुठियूं शयूं जेकी बनी इसराइल ते उन्हनि जी सरकशी जे वजह सां हराम कयूं वयूं आहिनि, असांजा महबूब उन्हनि खे हलाल करे छॾींदा। उहे शयूं जेकी बनी इसराइल जे लाइ आर्ज़ी तौर ते हलाल कयूं वयूं आहिनि, जीअं शराब वग़ैरह, असांजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे हमेशह जे लाइ हराम करे छॾींदा। ऐं मूसा असांजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी इसराइल तां वज़न लाहे छॾींदा। यानी उहे सख़्तु शरई अहकाम जेकी बनी इसराइल खे ॾिना विया, जीअं नापाक कपिड़े खे कटे छॾणु, जंहिं उज़वे खां गुनाह थियो उनखे कटे करे जिस्म खां धार करे छॾणु,
अहिड़नि अहकामनि में पंहिंजी उम्मत जे लाइ नरमी फरमाए छॾींदा। मतिलबु त असांजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुश्किलात हल फरमाइण वारा, दाफ़े बलियात यानी आफ़तूं दूर करण वारा हूंदा। हे मूसा, बनी इसराइल या दुनिया जो को बि शख़्स जेकॾहिं असांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणींदो, संदन ज़ात नालनि जी कम या संदन सां निस्बत रखण वारी कंहिं शइ जी ताज़ीम कंदो, उन्हनि जे दीन जे जान माल या कंहिं तरह सां ख़िदमत कंदो, पाण सां गॾु नाज़िल थियण वारे नूर मिसाल तौरु क़ुरान करीम या हदीस पाक जी पैरवी कंदो, अहिड़ो शख़्स दुनिया में मरण वक़्तु क़बर में हमेशह हर तरह कामयाब थी वेंदो। अल्लाह अल्लाह। हे आशिकान रसूल, हाणे हिते गौर फरमायो, मक़ाम कहिड़ो आहे? कोहे तूर, दुनिया जी अफ़ज़ल तरीन जबलनि मां हिकु जबल, उहो जबल जंहिं ते अल्लाह पाक पंहिंजी तजल्ली नाज़िल फरमाई। उन मक़ाम ते तज़किरो छा थी रहियो आहे? महबूब ख़ुदा सरवरे अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नातूं, सदन जा आला गुण, ही सभु बयानु फरमाइण वारो केरु आहे? ख़ुदि रब्बे काइनात। ऐं ॿुधण वारो केरु आहे? उलुल अज़म नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम। ॼण कोई तूर ते महफ़िल ज़िक्र मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजी आहे। अल्लाह पाक पंहिंजे महबूब जो नातो ज़िक्र फरमाए थो, मूसा अलैहिस्सलाम ॿुधे थो। पोइ असां छो न चऊं, सबसे औलाओ आला हमारा नबी, सबसे बालाओ वाला हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, जैसे सबका खुदा एक है वैसे ही इनका उनका तुम्हारा हमारा नबी, मुल्क कौनैन में अंबिया ताजदार, ताजदारों का आका हमारा नबी। सल्लु अलल हबीब।